नाज़िन खोसकी में शहीद दोदो सुमरो वेलफेयर ऑर्गेनाइजेशन तरफां अखियुनि जे मुफ़्त इलाज लाइ 2 ॾींहनि वारी तिबी कैंप क़ाइमु कई वई, जंहिं में मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल मुस्तहिक़ मरीज़नि जी अखियुनि जा ऑपरेशन करे खेनि दवाऊं बि फ़राहम कई वियूं। तिबी कैंप बाबति रिपोर्ट कयो आहे खोसकी खां ख़ालिद महमूद। खोसकी शहर में शहीद दोदो सुमरो वेलफेयर ऑर्गेनाइजेशन की तरफां ख़िदमत ख़ल्क़ के हवाले से बरोज़ा मुफ़्त अखियुनि जी कैंप लगाई वई, जंहिंमें मरीज़नि जी अखियुनि जो मुफ़्त मुआइनो कयो वियो, ऑपरेशन बिल्कुल मुफ़्त कयो वियो ऐं दवाऊं भी ॾिनियूं वयूं। इन हवाले से उहिदेदारनि शहरियुनि जो आवाज़ टीवी से ॻाल्हाईंदे उन्हनि जो चवणु छा आहे त अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं। खोसकी अस्पताल में शहीद दोदो सुमरो वेलफेयर ऑर्गेनाइजेशन तरफां तंज़ीम जे मंशूर मुताबिक़ ख़ल्क़ जी ख़िदमत के हवाले से यह मुफ़्त अखियुनि जी बरोज़ा कैंप लगाई वई है। इन में कराची हैदराबाद जा मशहूर डॉक्टर इतने जो सो मरीज़न जो मुआइनो कर रहा है, काफ़ी ऑपरेशन कया अथनि करे रहिया आहिनि। असां हिते खुशकी में हिकिड़ो अखियुनि जी कैंप लॻई आहे जेका ज़ात पात रंग नस्ल खां हटी करे हर इंसान जी ख़िदमत करण जे जज़्बे सां कमु करे रही आहे। बिल्कुल हिते ज़बरदस्त तरीक़े सां जेको आवाम जे लाइ इहो कैंप मुनक़िद कयो वियो आहे, जंहिंमें अखियुनि जा मुफ़्त इलाज, अखियुनि जी ऑपरेशन ऐं लेंस वग़ैरह मेडिसिन जो मुकम्मल जेको आहे हिते मरीज़नि सां ताउन भी कयो वञे पियो। इन के अलावा ऑपरेशन वग़ैरह जो ॾाढो सुठो निज़ाम आहे। खुशकी वासियुनि खे तमामु ख़ुशि नसीब माण्हू आहिनि जेकी ये कैंप लगी आहे ऐं तमामु माण्हुनि खे फ़ाइदो आहे। अल्लाह जो शुक्र आहे तमामु परे परे खां माण्हू आयल आहिनि ऐं असांजी बि इहा कोशिशि आहे त इंशाअल्लाह अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि ऐं DHO साहब जी भी महिरबानी आहे जंहिं परमिशन ॾी इहो सेंटर ते इहो कैंप क़ाइमु कई आहे। कैमरामैन टीम सां गॾु आवाज़ टीवी न्यूज़ ख़ालिद महमूद खोसकी।